अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इलाइक़ाई ख़बरुनि सां गॾु मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, काज़ी अहमद में टाउन कमेटी जे मुलाज़िम एहतिजाज कयो आहे। नाके मुंशी अलाए रखियो जेतोई नेशनल प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदे चयो त 1986 में 5 स्केल नाके मुंशी तौरु भर्ती थी हुई, जंहिंखां पोइ सिंध हाई कोर्ट जे हुकुम मूजिबि 11 स्केल ॾिनो वियो। उन खां पोइ मुंहिंजो को प्रमोशन न थियो आहे। मनपसंद मुलाज़िमनि खे रुश्वत एवज़ प्रमोशन ॾेई 14 खां 17 स्केल ॾिनो वियो आहे। हिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मूंखे प्रमोशन ॾेई इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, टंडो अलायर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाइव स्टॉक खाते पारां मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं। नाज़रीन, टंडो अलायर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाइव स्टॉक खाते पारां मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं। ॻोठ हाजी मोहम्मद ख़ान जरवार में डॉक्टर मज़हर अली रिंद जी अॻुवाणी में मुफ़्त वेटनरी कैंप लॻाई वई, जिते डॉक्टरनि जी टीम जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टिका हयां ऐं बीमार जानवरनि जो इलाजु कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त हिन महांगाई जे दौर में ॿाहिराड़ी जे माण्हुनि वटि गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो चौपायो माल आहे, जंहिंजो इलाजु मुफ़्त थियणु वॾी गनीमत आहे। डॉक्टर मज़हर अली रिंद चयो त जानवरनि जो इलाजु प्राइवेट तौरु ग़रीब मालवंद माण्हुनि जी पहुच खां परे थींदो पियो वञे। कोशिशि आहे त वधि खां वधि ग़रीब तबिके जे मालवंद माण्हुनि जे जानवरनि जो मुफ़्त इलाजु करे चौपायो माल ज़रिए उन्हनि खे माली तौरु मज़बूत कयूं। नाज़रीन, घोटकी ज़िले में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें अॻूणे MNA डॉक्टर दर्शन लाल, लाला कैसर ख़ान ऐं सालेह आसिफ समेजो, हाफ़िज़ मोहम्मद सादिक समेजो जी हिदायत ते मुस्लिम लीग नून सिटी जे सदर एजाज़ अहमद दायो, रियाज़ अहमद मीराणी, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे इस्तक़बाल लाइ मुशावरत कई। लाला कैसर ख़ान वर्करनि खे नवाज़ शरीफ़ जे आमद लाइ ख़ुसूसी हिदायतूं ॾिनियूं ऐं राब्ता मुहिम तेज़ करण जी हिदायत कई। उन मौक़े ते एडिशनल जनरल सेक्रेटरी सालेह आसिफ समेजो वर्करनि खे ख़िताब कंदे चयो त नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जी बका जी जंग विड़ी रहियो आहे। घोटकी जे वर्करनि पंहिंजे क़ाइद जी हिदायत ते हमेशह लबेक कयो आहे ऐं साणुसि गॾु आहिनि। नाज़रीन, ॾोकिरी में तालीम खाते जो प्राइमरी तालिका ऑफिसर इरशाद अली बुघियो सिंध प्रेस क्लब बाॾाए पहुतो। प्रेस क्लब सथ पारां गुलनि जी वर्खा करे खेसि हार पाराया विया ऐं आजाणो ॾिनो। उन मौक़े ते इरशाद अली बुघियो जो चवणु हो त ॾोकिरी बाॾाए ऐं ॿाहिराड़ी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो करे उस्तादनि में शऊर पैदा कयो आहे। हिन चयो त स्कूल खे इल्म जे ख़ज़ाने सां रोशन कंदासीं, छो त जंहिं मुल्क में तालीम जो जहान बहितर आहे उहे मुल्क तरक़ी तरफ़ गामज़न आहिनि। तल्के ॾोकिरी ऐं बाॾाए जे आस पास वारनि इलाइक़नि खे मिसाली बणाईंदासीं, उन्हनि खे तालीम जे मैदान में बहितर पोज़ीशन में खणी ईंदासीं।